औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अनीस अहमद सूमरो रांदड़ शहर नवाबशाह नेटिव प्लेस सकरंड पंहिंजे होश हवास सां हिन चैनल जे ज़रिए इंफॉर्म करणु चाहियां थो रियासत खे, सूबाई हुकूमत खे ऐं जेके बि एजेंसियूं आहिनि लॉ ऐं ऑर्डर सिचुएशन जे हिसाब सां कमु करे रहियूं आहिनि त मूंखे पंहिंजे जिथे मां कमु कंदो आहियां उते हिकिड़ो OCS मिलियो जंहिंमें सिर्फ़ु मुख़्तियारकार लिखियलु आहे। ख़बर न आहे किथां जो मुख़्तियारकार आहे, सकरन जो आहे, नवाबशाह जो आहे या काज़ी अहमद जो आहे, अलाए कहिड़े सिंध जे डिस्ट्रिक्ट, अलाए थी सघंदो पाकिस्तान जे कहिड़े जो आहे, सिर्फ़ु मुख़्तियारकार लिखियलु हो ऐं मुआरी एड्रेस में नालो ऐं क़ाइदे आम यूनिवर्सिटी। त पोइ वरी मूं हुन खां पुछियो त भाई किथां जो आहे, त इन्हनि चयो त शायदि सकरन जो आहे। पोइ उन शायदि वारे लफ़्ज़ में मूंखे थोरो ख़दशो थियो। पोइ मां वरी कोशिशि करे हिते पंहिंजे शहर सकरन में आयुसि, मुख़्तियारकार सां मिलण जी कोशिशि कई। पोइ हुते असिस्टेंट मुख़्तियारकार साहिबु चयो हा इहो प्रोसेस हले पियो। पोइ हाणे एड्रेस जी ख़बर न आहे छा आहे, त उहा कंफर्म न आहे, त इन करे थी सघे थो इहा शइ थी हूंदी, पर हुननि खे शायदि इहा ख़बर न आहे त जेको एड्रेस कंहिं बि केस जी या कंहिं बि शइ जी हूंदी आहे उहा कॾहिं बि चेंज कोन थींदी आहे। उनजो सबूत मूं वटि हींअर बि खीसे में आहे त उहा मुंहिंजी एड्रेस हींअर बि उहा ई आहे, हाउस नंबर 54 मोहल्ला लीलाबाद, तालुका सकरन, डिस्ट्रिक्ट नवाबशाह। हींअर बि मां खणी घुमंदो आहियां, मूंखे चेंज करण जी ज़रूरत न आहे ऐं फ़िलहालु मां चेंज बि कोन कंदुसि। छो जो इहो सॼे जो सॼो मामिलो असांजी जॻह जो या मिल्कियत जो या जेके बि मूंसां तालुक़ु रखंदड़ शयूं आहिनि उन जो को बि फ़ैसिलो कोन थियो आहे कंहिं बि हुकूमत जे ऑफिस में या कंहिं बि हुकूमत जे इदारे में। इहो अञा पेंडिंग आहे। उनजो वॾे में वॾो सबूत इहो आहे त इहो सेशन कोर्ट नवाबशाह डिस्ट्रिक्ट जे टेबल ते इहो केस पियल आहे। इन खां अॻु में बि मूंखे असिस्टेंट कमिश्नर बलोच साहिबु सकरन जो आहे, उन मूंखे घुरायो ऐं चइनि त बाबा तव्हांजा जेके ॿाहिरि आहिनि उहे ॾेई विया आहिनि एप्लीकेशनूं, सो तव्हां छा था चओ ॾियो। मूं चयो बाबा न, असांजो मसइलो जेको आहे न, घर जो मसइलो तमामु क्रिटिकल सिचुएशन में हलंदड़ आहे, इन करे तव्हां ऑफिसर वणे जीअं कयो, पर को बि नुक़सानु थिए या छा त पोइ उन में मां कंहिंजी बि कोन कंदुसि रिलीव, कंहिंखे कोन ॾींदुसि, छाकाणि जो नुक़सानु शुरूआति थियल ई गवर्नमेंट जे इदारे खां आहे जंहिंजो असीं सभु भोॻियूं पिया। उन में पहिरें नंबर ते त मां पियो भोॻियां। त मां इहा शइ उन्हनि खे सम्झाई। पोइ हुननि उनखे ईज़ी वरितो या लाइट या डिफ़िकल्ट या जहिड़े नमूने था वठनि, त मूं उन्हनि खे ॿुधायो हो, पर उन जे बावजूदि इहा शइ मूवमेंट हलंदी अचे पई ऐं माना हीअ था चवनि हर शइ लिक में इहा शइ कंदा वेंदासीं, हीअ असांखे छा कंदो। हाणे जेकर ऑफिसर आहे बलोच साहिबु, पहिरीं त जेको आहे सो डिस्ट्रिक्ट सेशन जज खां पुछे त छा हीअ अनीस सूमरो साहिबु कूड़ थो हणे सच थो चवे, त उन खां लेटर वठी उन खां पुछे कम्यूनिकेट करे त हीअ सच थो चए कूड़ थो चए, त उनजो सबूत पाण मूंखे बि ॾे। जेकर हू चवे थो त हा बाबा न हिन जो असां वटि का बि रिकॉर्ड कोन्हे, त पोइ पाण मूंखे बि अञा ज़रूरत पवंदी त मां वरी उहो पंहिंजो रिकॉर्ड उते मैच कराईंदुसि। ऐं जेकॾहिं वाक़ई इहा शइ आहे त पोइ वरी हिननि जे लाइ बि सवलाई पैदा थी वेंदी, पर हीअ इन शइ खे पिया वठनि मज़ाक़। त इन करे मुंहिंजे चवण जो मक़सदु त जेकॾहिं के मसइला थींदा आहिनि त पोइ वरी उहे छिड़ी वेंदा आहिनि, ज़ातियुनि ऐं इन्हनि ताईं माना थी सघनि था। पोइ मां त पंहिंजो हक़ु रखे सघां थो, त छो भला बलोच साहिबु एॾो सीरियस कोन थो वठे। छो हींअर भला एड्रेस जेका आहे मुंहिंजे शनाख्ती कार्ड जी घर जी एड्रेस उहा कंहिंखे ॾिनल आहे, उन में असांजा पाड़े जा आहिनि जेके भाई बंद आहिनि, उन्हनि खे उहे वरी बुराणी बलोच साहिबु आहिनि, त पोइ छा उहे बलोच बि सॾाईंदा आहिनि, पोइ साईं बि बलोच आहे, त पोइ इहा अलाइंस थो ठाहे छा। इहा हर शइ मां सम्झी सघां थो, मां तमामु तह ताईं हर शइ सम्झंदा आहियूं, पर असां अमुन पसंदि माण्हू आहियूं। स्पेशली मां पाण मुंहिंजी उन तबियत में ई न आहे जो असां उन शइ खे 2 ॾींहं सबुरु करे वेंदासीं, चवंदासीं 3 ॾींहं मन उन जो नुक़सानु न थिए, पर सम्झंदा हर शइ खे आहियां मां। त उहो जेकॾहिं हीअ मुंहिंजी परवाह न कंदो त पोइ मां बि परवाह इन जी कोन कंदुसि, इहो ॾिसंदुसि ई कोन। मां बि पंहिंजे होश हवास सां कंहिं बि इदारे जेके बि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन्स जे हिसाब सां जेके बि इदारा हूंदा उन्हनि खे मां लिखंदुसि त हीअ जेको आहे सो पंहिंजी क़ौम जे हिसाब सां माण्हुनि खे था सिर्फ़ु इंटरटेन कनि, यारियूं दोस्तियूं था हलाइनि, सिर्फ़ु माना सिर्फ़ु पंहिंजा रेफरेंसिस उन्हनि ते था कमु कनि।
ही माना आवाम जा आहिनि ई कोन, ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजनि मफ़ादनि ते कमु कंदड़ आहिनि। हिकु छा मां हिननि खे हज़ार शयुनि जा जेके मूंसां तालुक़ु रखंदियूं शयूं, पोइ मां बि वरी उनजे पुठियां भॼी वेंदुसि। जिथे तो एड्रेस ते लेटर मोकिलियो आहे न, उते थी सघे थो मूं ते खून जो हमिलो थियो हुजे ऐं ओब जे बलोच निकितो त फासंदे तूं मिस्टर रमीज़ बलोच साहब। थी सघे थो उनजे पुठियां वरी 10 ॿिया बि फासनि, तोखे ख़बर न आहे त अॼुकल्ह जेके फ्रॉड था थियनि उन पुठियां 10 माण्हू था फासनि। त थोरो होश ऐं हवास सां कमु वठिजो, सुभाणे ईअं न थिए जो पोइ वरी तव्हां वरी पंहिंजो सफ़ाई पेश करण जे लाइ वरी तव्हां ॿिया तरीक़ा इस्तेमालु कयो। उहो को मसइलो न आहे, पर मां तव्हांखे हिकिड़ो अलर्ट थो जारी कयां त पोइ जेकॾहिं मां वरी उन पंहिंजे हिसाब सां उहा शइ अॻिते वधियुसि न, त पोइ मूंखे केरु बि नथो चई सघे। थी सघे थो मां इते ई अची वञा पंहिंजे शहर सकरन में चिंगिची रक्षा उन्हनि ते लाउडनि ते, पोइ जंहिं ऑफिस मूंखे सही सर्विस न ॾिनी हूंदी, बुख हड़ताल ते वेही सघां थो ऐं उते लाउडनि में सुबुह खां वठी शाम ताईं उन्हनि खे बाक़ाइदा लाउडनि जे ज़रिए मां उन्हनि खे अलर्ट जारी करे, पोइ जेको मुंहिंजो हाल हूंदो, जेतिरी मुंहिंजी हालत हूंदी, जेतिरो मूंखे तकलीफ़ ॾिनी हूंदनि, उन हिसाब सां नाला वठी करे पोइ मां पंहिंजी क़ौम खे कोन ॾिसंदुसि। जेकॾहिं मुंहिंजे पंहिंजे सुमरा बिरादरी जो को सरदार हूंदो, उनखे कोन छॾींदुसि। मूंखे वधीक लफ़्ज़ न आहिनि, इन खां वधीक मां नथो चई सघां कुझु। महिरबानी करे पंहिंजे होश ऐं हवास सां अॻिते वधिजो। अल्लाह हाफ़िज़।